दोस्तों, मैं मेजबान زاھد راڄپر रोज़ाना प्रोग्राम है अॼोक्यूं اخبارون छा लिखनि में असां वटि महेमान दोस्त है सीनियर صحافي قاسم اسراڻ साहब तव्हांजी भलीकार चऊं था। ऐं अॼु ॾाढियूं अहम ख़बरूं आहिनि रोज़ाना सिंधी अखबारों में। पर मुंहिंजे ॻाल्हि उहो कंदासीं छाकाणि हिकिड़ो पेंडोरा बाक्स जो खुलियो आहे। ॿिनि ॾींहंनि खां त पेंडोरा बाक्स आहे। पेंडोरा बाक्स में आहे छा उहो अॼु खुलियो आहे। हुन ते पाण जेको आहे ॻाल्हि ॿोल कंदासीं। रोज़ानी पंहिंजी अखबार हिनखे वॾो बॉक्स ॾिनो आहे, सुपर लीड ऐं लीड ख़बर कढाए हिकिड़ो वॾो बॉक्स ॾिनो अथई त पेंडोरा बॉक्स खुली वियो। शौकत तरीन, फैसल वावडा, मुमतलाई, अलीदार, अलीम खान, शकील मेमन ऐं अली जान जी ऑफ शोर कंपनी ज़ाहिर रिटायर्ड फौजी अफसरनि जा नाला पिणु शामिल। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुसरो बख़्तियार जे भाउ जी बि कंपनी निकिती। इमरान खान जे पंहिंजे नाले कंपनी जो सबूत न आहे मिलियो। संदसि आस पास वेठल माण्हुनि $1 मिलियन कुझु नमूने ऑफ शोर कंपनियुनि में मुंतक़िल कया। ICI जी रिपोर्ट आहे। पनामा खां पोइ वॾो हिकिड़ो धमाको आहे। अॻु में पनामा में धमाको थियो ऐं सभु किरदार जेके असांजे साम्हूं आहिनि ऐं असांखे लुट में फिरनि पिया ऐं पंहिंजो ऑफ शोर कंपनी जो मक़सदु आहे ॿाहिरि कंपनी पैसा कमाए ॿाहिरि कीअं मोकिलिजनि। उन ज़रिए हिकु सफ़ा खुरे लुटे सफ़ा तबाह करे छॾींदो असांखे। सिंधी अखबार मिलनी सिंधी अखबारनि जी बैनर लीड ख़बर आहे सरकार में वेठल माण्हू करप्शन कनि पिया। हाणे जॾहिं वज़ीर एज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीर आर्मी जा माण्हू उन लिस्ट में शामिल थी आया आहिनि त हाणे त ॿी ॻाल्हि बची कोन्हे। हिन खां अॻे वारा स्कैंडल सरकार जे मुख़्तलिफ़ धुरियुनि ते लॻंदा रहिया आहिनि। उन मां वाज़े तौरु आहे त हीअ सरकार सुधारा चाहे ई नथी ऐं उन सुधारा न चाहण वारे अमल में आर्मी बि शामिल आहे। बिल्कुलु। सो जेकॾहिं हिन मुल्क में का तब्दीली अचणी आहे त अवाम खे पाण खे उथणो पवंदो। बाक़ी हिननि हाकमनि मां उमेद आहे ई कान। अचो था रोज़ानी कावश तरफ़ रोज़ानी कावश जे साॻियो जेको पाण ॻाल्हि ॿोल करे छॾी उहो बाक्स आहे। ऐं वरी हिते पाण कोशिशि कंदासीं जेके ख़बरूं अहम हुजनि कई ॻोल्हियूं त हुन में असांखे जेका अहम ख़बर मिले थी असां ज़िंदगी मौत जो हिकिड़ो मसइलो आहे पाणी जी ख़बर आहे त सिंध में रबीअ दौरान पाणी खोट अरसा आइन जी भञकड़ी पई करे एहतिजाज खां सवाइ को रस्तो न आहे। सूबाई सरकार CCI में पाणी मामिलो खणी वियासीं त उते नेशनल वाटर काउंसिल हवाले कयो वियो। नेशनल वाटर काउंसिल खे इख्तियार ई न आहे। हाणे जॾहिं CCI जो इजलास थियो त उन्हनि में न पाणी जो मसइलो बि कुझु फारियो ई न। पीपल्स पार्टी हिकिड़ी अजीब रांदि खेॾंदी आहे सिंधी माण्हुनि सां। सिंधी माण्हुनि खे नफ़सियाती तौरु हिननि सुञाणे वरितो आहे। वफ़ाक़ में हिननि जी ॿोली ॿी हूंदी आहे, सिंध में हिननि जी ॿोली ॿी हूंदी आहे। पर हिननि में मां पंहिंजी ॿोली ई कोन्हे। मां अॻे बि का प्रोग्राम में चई चुको आहियां त आलमी जेको कानून आहे जंहिं तहत दुनिया में पाणी जी विच जो फार्मूलो जुड़ियल आहे उहो काइनाती निज़ाम आहे, ख़ुदा जे तरफ़ां जोड़ियल आहे त पाणी जी विच पुछड़ी वारनि जी घुर्ज खे ॾिसी कई वेंदी आहे। इन जो मतिलबु आहे त हिन हुकूमत में वेठल हिकु इख़्तिलाफ़ हुजे या हिकु इक़्तिदार ॿई धुरियूं जेके आहिनि सिर्फ़ु चीटर आहिनि। हू ख़ुदा खे बि नथा मञनि, ख़ुदा जे कानूननि जा बि इनकारी आहिनि। जंहिंजे करे पुछड़ी जे माण्हुनि खे बुखियो उञो ऐं बेरोज़गार करे मारियो पियो वञे। हीअ नसुलकशी जी साज़िश आहे ऐं नसुलकशी जी साज़िश खे रोकण लाइ माण्हुनि खे पाण में जोत पैदा करनी पवंदी। हाकमनि मां उमेद न आहे। अचूं था रोज़ानी सोबत रोज़ानी सोबत में जेकॾहिं फ्रंट पेज ते तक़रीबन उन ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे। पाण हिकिड़ी ख़बर ते अचूं था 3 कालम ख़बर लॻल आहे। सोबत में वेबसाइट ते मलीर बचायो सिंध बचाए कॉन्फ्रेंस ज़मीन ते वारार ख़िलाफ़ जदोजहद जो ऐलान। साज़िश नाकाम बणाती अॻवान मलीर जे रज़ाकाबाद में क़ौमी तरफ़ां मलीर बचायो सिंध कॉन्फ्रेंस मरकज़ी रसूल सदारत में थी गुज़री। असां ॾिसूं था त कराची सिंध जो मुआशी हब आहे न। सिंध में ज़रात खां पोइ असांजो वॾो जो कारोबार कयो कराची खे तो कराची में जेके ज़मीनूं आहिनि उहे मुसलसिल रियासतुनि जे नाले कमांडो सिटी जे नाले मुख़्तलिफ़ नाले ते धारनि खे रात के थियूं आहिनि। धारिया माण्हू आबाद कनि पिया। असां मालिकी करण लाइ तयारु न आहियूं। हीअ पहिरीं मालिकी लाइ थोरो घणो हीअ काई जदोजहद थी पहिरीं जेको धरणो लॻो ऐं पहिरियां टाउन जे आॾो हुन खां पोइ थोरो घणो हुते तहरीक पैदा थियो आहे। उन तहरीक खे तव्हां कीअं था ॾिसो? सिंधी माण्हू जेको बालिग नज़र साञावंद इल्मु दोस्त आहे उहो माण्हू पाण में क़यादत जी सघ पैदा न करे सघियो आहे।
बाक़ी हू मज़ामती तौरु जॾहिं बि हुनखे सॾु ॾिजे थो मज़ामत जो हक़नि जी हासिलात जो त सिंधी माण्हू बिना का फ़र्क़ु पार्टी तंज़ीम फ़िरके खे ॾिसण जे हू जाॻी पए थो सिंध बचाइण लाइ। सो जेकॾहिं अॼु अवामी तहरीक उन कम में रिख वधाई आहे सिंधी माण्हू ज़रूरु अवामी तहरीक खे उनजी मोट ॾींदा। अचूं था रोज़ाने जीजल तरफ़ सां रोज़ाने जीजल जी फ्रंट पेज ते तक़रीबन पाण ॻाल्हि ॿोल कई वरी बि ऐं अंदरि वरी जेकर पाण अवामी ख़बरूं हूंदियूं आहिनि ख़ासि करे नंढनि शहरनि जूं त उन में हिकिड़ी पंज कालम ख़बर लॻियल आहे 3 नंबर पेज ते त दर्शगाउनि जी धरती जाम शहरों में शागिर्द तइलीम दुश्मन पॉलिसी के ख़िलाफ़ रस में निकिरी आया प्यादल मार्च मुज़ाहिरो धरणो प्रोग्रेस स्टूडेंट फेडरेशन पारां हाफ़िज़ उमरानी अली अहमद जतोई जय कुमार संजा चना ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी का जाम शहर फाटक ताईं मार्च कयो। मुसलसल तइलीम दुश्मन पॉलिसियूं हलनि थियूं ख़ासि करे जेका PMD सही आहे उन मार्च जो वॾो मसइलो आहे जेको हिननि ते तकरार पहिरियों आहे जंहिंमें सिंध जे शागिर्द खे दाख़िलाउनि जा मसइला पैदा थी विया आहिनि फ़ीयुनि में एॾी इज़ाफ़ी वाधि आहे जो आम चारो शागिर्द खे माण्हू पढ़ण लाइ पढ़ी नथो सघे का तइलीम पॉलिसी जे अंदरि न थी सघे। हिन सॼे मुल्क में सिस्टम आहे ख़राबु आई आहे अस्पताल में ॻाल्हि पई कई तइलीम पॉलिसियुनि ते त सताईं इहे पॉलिसी छुटी थी वञनि जिते माण्हू ग़रीब शागिर्दनि खे लहिणो पए ऐं आम माण्हू तइलीम खां परे थींदो वञे। मामिलो ग़रीब शागिर्द जे लोड़ण जो न आहे हिते मामिलो आहे सिंधी माण्हुनि खे पुठिते धिकण जो। उन जे लाइ ॿाहिरियनि सूबनि जे माण्हुनि खे हितां जा पूरा डोमिसाइल ठाहे ॾेई ऐं डिग्री वारनि इदारनि में मथे क्लास जे तइलीम दर्सगाहुनि में शामिलु करे उन्हनि खे पास करण लाइ उन्हनि खे हिकिड़ो सिलेबस हिकिड़ो कोर्स ॾेई ऐं सिंधी शागिर्द खे पोइ ते धिकियो पियो वञे। अॻिली तौरु हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट जेको हिकिड़ो लेबल ठाहियो आहे त सिंधी माण्हू जट आहे हाणे उन लेबल खे साबित करण लाइ छाकाणि त आलमी तइलीमी इदारनि में सिंधी माण्हू सभ खां अॻियां अची आलमी यूनिवर्सिटियुनि में टॉप करे हिननि जे उन लेबल खे पूरो करे छॾियो आहे। हू पंहिंजो लेबल बचाइण लाइ हाणे सिंधी माण्हुनि खे पोइ ते धिके रहिया आहिनि त जीअं उहे न सिर्फ़ु हुननि जो लेबल उहो सिंधी माण्हू जट वारो गॾु चाढ़ण वारो उहो सही रहे पर सिंधी माण्हू खे का कमीशन जे इम्तिहान में या किथे पहचान न ॾिनो वञे जंहिंजी हिकिड़ी चिटी साबिती इहा बि आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो ई बंदि कयो वियो आहे। सिंधी माण्हुनि खे पोइ ते धिकण लाइ तइलीम खां महरूम रखण लाइ रोज़गार खां महरूम रखण लाइ मतिलबु मुकमिल तौरु सिंधी माण्हू में सिंधी माण्हू में मुकमिल एहसास महरूमी आणण लाइ साज़िश। महिरबानी कासिम साहब असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो अॼोको प्रोग्राम जेको असां अहम गुफ़्तगू कई पर जेको अहम मसइलो हुयो त ऑफशोर कंपनियूं जेके बि हुकुमरान अचनि था उहे हितां नाणो कीअं लुटे ॿार खणी वञनि था ऐं असांजो माण्हू ग़रीब खां ग़रीब थींदो पियो वञे माण्हुनि खे बुख बदहाली महांगाई जो अज़ाब भोगणो पए थो घणनि मसइलनि जो शिकार थियणो पए थो ऐं माण्हुनि जी हालत इहा आहे त माण्हुनि खे रोज़गार नथो मिले ऐं माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर थींदा था वञनि पर आख़िरकार असांखे त पवंदो पर ॾिसूं था त हीउ जेको पेंडोरा बाक्स खुलियो आहे इन ज़िमेवारनि खे केतिरी सज़ा अचे थी हू केतिरी सज़ा में अचे बि थी या बची था वञनि इन जो वक़्त जो असांखे वक़्त जो इंतज़ारु आहे। पंहिंजे मेज़बान ज़ाहिद खे इजाज़त अला भाई।